बिस्मिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला कैफ़ तकफ़ुरून व फ़ीकुम रसूलुहु सदक़ल्लाहुल मौलानुल अज़ीम व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़िर मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार सदक़ल्लाहुल मौलानुल अज़ीम। जेको दुरूद पाक आऊं पढ़ा मुझी दिल चवंदी सागियों दुरूद पाक महफ़िल जे बरकत जे ख़ातिर मुखां बाद में पढ़ाइजो। पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ण जा बेशुमार फ़ज़ाइल आहिनि। मौलाए कायनात मौला अली मुश्किल कुशा फरमाइनि था त आऊं जॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हूंदोसि, हुजूर जंहिं बि वण जे पासे मां मटीन, जंहिं पत्थर जे पासे मां मटीन, जंहिं घर जे पासे मां मटीन, त हर वण हर पत्थर रसूलुल्लाह ते ही पढ़े अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। असांजो अक़ीदो उहो ई आहे जेको हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्तु सहाबा किराम जो बि हो ऐं पत्थरनि जो बि इहो अक़ीदो हो। ऐं इन मौज़ू ते ॻाल्हाईंदुसि त असां अव्हां जो आका नबी ज़िंदा नबी आहे, मुर्दा कूड़ो दावेदार नबी जेको दावा थो करे, नबी त कोन्हे, दावा थो करे मिर्ज़ा कादियानी आहे, बाक़ी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदा आहिनि। दलील कहिड़ी आहे? क़ुरान करीम जूं आयतूं कुझु पढ़ी वरी पंहिंजी हदीसुनि जूं हिकिड़ियूं ॿ ॻाल्हियूं करे पंहिंजी जाइ वठंदुसि। क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो कैफ़ तकफ़ुरून व फ़ीकुम रसूलुहु, तव्हां कीअं था कुफ़्र करियो हालांकि तव्हां में मुंहिंजो रसूल मौजूद आहे। हो न मौजूद आहे, या आहे त सभिनि जे लाइ आहे। जेकॾहिं चऊं त सहाबा किराम जे लाइ आहे त पोइ असांखे कुफ़्र करण जी इजाज़त मिली वेंदी। छो त भले अव्हां जेकॾहिं अव्हां कुफ़्र नथा करियो त इहा दलील त मुस्तफ़ा मौजूद आहे, कुफ़्र न करियो। नंबर 2 सूरह फतह रुकू नंबर 2 अल्लाह ताला फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार। मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे, हो कोन, मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। कुरान शरीफ सूरह फतह सिपारो 26 नंबर 3 आयत। मूंखे न को शेर अचनि न को बैत अचनि न को ऐं न तूं पढ़ंदो आहियां, आवाज़ मज़े वारो कोन राॻो न अहिड़ो पढ़ा जो माण्हू खिलनि। तंहिंजे करे दलाइल जे लिहाज़ सां कुझु जेके ॿ टे ॻाल्हियूं थियूं। क़ुरान करीम में अल्लाह फरमायो, क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुअमिनीन मिन अनफुसिहिम। सूरह अहज़ाब अल्लाह फरमायो नबी मोमिननि जे जान खां वधीक क़रीब आहे, हो न आहे। त अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह क़ुरान शरीफ जे हुक्म जे मुताबिक़ अल्लाह तबारक व तआला हुजूर खे ज़िंदा करे मोकिलियो आहे ऐं ज़िंदा आहिनि। उन खां पोइ हदीसनि में छा आहे, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुरूद पाक जा फ़ज़ाइल ॿुधाया, सहाबा किराम ॿुधा, साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो त तव्हां हमेशह दुरूद पढ़ंदा रहो, ऐं ज़िंदा हुजां या वफ़ात करे वञा। हिकिड़े साहबी जेके इल्मु घटि हो पंहिंजे अकुल मुताबिक़ उन एतिराज़ कयो साईं तव्हां ज़िंदा आहियो त बिल्कुलु तव्हांजे मथां दुरूद पढ़ूं था, पर दुनिया मां वफ़ात करे वियो पोइ तव्हां असांजो दुरूद पढ़ण जो कहिड़ो फ़ाइदो? इंसान मरण खां बाद ख़तम थियो वञे, वफ़ात करे वियो मरी वियो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज़ थी विया। हुजूर चेहरे पाक में नाराज़गी जा इज़हार थिया। साईं फरमायो इन्नल्लाह हर्रम अलल अर्द अन ताकुल अजसादल अंबिया फन्नबियुल्लाह हय्युन युरज़क़। अल्लाह ताला ज़मीन ते हराम कयो आहे जो नबियनि जे जिस्म खे को नुक़सान पहुचाए। नबी जहिड़ा दफ़न थींदा अहिड़ा उथंदा, नबी ज़िंदा आहिनि, क़बरुनि में ज़िंदा आहिनि ऐं उन्हनि खे रिज़्क़ बि मिलंदो आहे। मुल्ला था चवनि त नबी मुर्दा आहे, नबी पाण थो चए आऊं ज़िंदा आहियां।
हाणे अव्हां जी मर्ज़ी आहे तव्हां नबी जे फरमान खे मञो या मुलनि जी ॻाल्हि मञो असां रसूलुल्लाह ते कलमो पढ़ियो आहे असां हुज़ूर जो फरमान मुलनि जी ॻाल्हि कोन था जेको मुलूं रसूलुल्लाह जो अदब कंदो असांजे सिर जो साईं आहे पर जेको हुज़ूर जो बेअदबी कंदो भले शेखुल हदीस मुफ़्ती हुजे पीर हुजे या बुज़ुर्ग हुजे उहो असांजे जुती जे नोक ते आहे सही आहे असां वटि जी का बि सघ अल्लाह तबारक व तआला खे ख़बर हुई कुझु माण्हू मुस्तफ़ा जे नाले ईअं चवंदा उन्हनि सभिनि खां सवाल आहे कहिड़े बि फ़िरके वारो हुजे मुराद जेके 5 वक़्त अज़ान था ॾियनि ऐं उन्हनि जी ॻाल्हि थो करियां कहिड़े बि फ़िरके वारो हुजे जेको 5 वक़्त अज़ान था ॾियनि उहे मस्जिद में निमाज़ खां पहिरीं अज़ान ॾींदा आहिनि अज़ान में लफ़्ज़ छा आहे अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह आहे लफ़्ज़ इन जी माना छा आहे आऊं गवाही थो ॾियां त बेशक हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे हो न उहे माण्हू जेके हुज़ूर जे ज़िंदा हुजण जा मुनकर आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फज़ीलतुनि जा मुनकर आहिनि पर अलल ऐलान मस्जिद में बिही करे काबतुल्लाह ॾे मुंहुं करे मदीने ॾे मुंहुं करे कननि में आङुरियूं विझी कन में माण्हू आङुरियूं छा कंदो बाबा मूं तौबा कई तौबा करे चवंदा असांजी का बि इज़त कान्हे ऐं गवाही थो ॾियां त मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे मस्जिद मां ॿाहिरि निकिरो चवंदा न नबी साईं हो अड़े ने बा बांग में तो ऐलान कयो हुज़ूर साईं ज़िंदा आहे पोइ वरी फिरियो वञी हलियो घणा दफ़ा ऐलान थींदो आहे हर मस्जिद में घणा दफ़ा अज़ान ईंदी आहे 5 दफ़ा नबी साईं जो 5 दफ़ा ऐलान न न न नबी साईं जो 10 दफ़ा ऐलान थींदो आहे हर मस्जिद हर अज़ान में 2 दफ़ा अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह 5 अज़ान में 10 दफ़ा 10 दफ़ा केॾो केॾो मुनकर मुनकर जो पुट हुजे हुज़ूर साईं खे चवंदो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ऐं गवाही थो ॾियां पोइ भले फिरी वञे पर मस्जिद में अल्लाह ताला फरमाईंदो आहे सुनियो माठ करे वियो इन सभिनी मुलनि खां वुज़ू कराए मथो ढकाए मस्जिद में घुराए कननि में आङुरियूं विझाए माफ़ियूं वठाए ऐलान कराईंदोसान ऐं चवंदा त अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ऐं गवाही थो ॾियां मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे पोइ फिरी वञे संदन मर्ज़ी मुंहिंजे मस्जिद में आउं सभिनि खां चवराईंदुसि सिर्फ़ 10 दफ़ा अल्लाह फरमायो न न अञा बि वधीक चवराईंदो केतिरा हर मस्जिद में ऐलान थींदो आहे पहिरीं अज़ान जो पोइ वरी छा थींदो तकबीर लॻंदी आहे तकबीर लॻंदी आहे तकबीर खां पोइ तकबीर में 2 दफ़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदा हुजण जो ऐलान कंदा आहिनि अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मद अच्छा ॿी इश्क जी ॻाल्हि ॿुधो अल्लाहु अकबर बिल्कुलु अल्लाह वॾो अल्लाह वॾो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ऐं गवाही थो ॾियां अल्लाह खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ न उन खां पोइ छा आहे अशहदु अन्न मुहम्मद रसूल हय्या अल सलाह पोइ हय्या अल फलाह पोइ छो निमाज़ माना पहिरीं मस्जिद में ऐलान थो थिए त मुंहिंजे ऐं गवाही थो ॾियां मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे इहो मञो था त पोइ हय्या अल सलाह पोइ निमाज़ लाइ अचो पोइ हय्या अल फलाह पोइ कामयाबी जे तरफ़ अचो नथा मञो त धूड़ पिया पायो मूंखे ज़रूरत ई कान्हे वञे निमाज़ी हुज़ूर जे ज़िंदा हुजण जो ऐलान पहिरीं थो थिए निमाज़ लाइ सॾु पोइ आहे पहिरीं अल्लाह जी तौहीद आहे पोइ रसूल जी रिसालत आहे निमाज़ूं पोइ कामयाबियूं पोइ सभु कुझु पोइ वरी अल्लाह साईं पहिरीं मस्जिद में अचण खां पहिरीं सॾ कर सॾ में हुज़ूर साईं जी गवाही ॾियारी हाणे मस्जिद में वेठा सुनतूं पढ़ी वेठा हाणे फ़र्ज़ु पढ़ूं अल्लाह फरमाए ईअं फ़र्ज़ु पढ़णु कोन ईंदो तव्हां सभु मुंहिंजे मुस्तफ़ा जी अज़मतुनि जो इक़रार करियो मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़िंदा हुजण जो इक़रार करियो पोइ बीहो न त बीठा हुजो दूर बाबा हाणे थींदो अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह फ़िक़ही मसइलो छा आहे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह खां पोइ उथणो आहे पहिरीं वेठा हुजो निमाज़ न उथो मुस्तफ़ा जी अज़मतुनि खे मञो था पोइ अचो हय्या अल सलाह पोइ अचो हय्या अल फलाह पोइ अव्हां जे लाइ कद क़ाम सलात निमाज़ क़ाइम थी चुकी आहे न धूड़ पिया पायो मूंखे अव्हां जे निमाज़ जी ज़रूरत ई कान्हे सुभान अल्लाह निमाज़ कंहिंजी अज़ान कंहिंजी आहे अल्लाह जी सॾु अल्लाह जे लाइ आहे पर नालो मुस्तफ़ा जो गॾु अथव तकबीर कंहिंजे लाइ अल्लाह जे लाइ पर नालो मुस्तफ़ा जो गॾु बल्कि गैर मुस्लिम को बि काफ़िर जेको का असां कलमो पढ़ायो मुस्लमान पढ़ंदा उनखे छा पढ़ंदासीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ऐं अल्लाह गवाही थो ॾियां त अल्लाह खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ न आहे ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ न आहे मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल आहे पहिरीं इस्लाम में निमाज़ पोइ रोज़ो पोइ हज पोइ ज़कात पोइ पहिरीं कलमो
कलमे में हुजूर जी अज़मतुनि खे मञो त पोइ अव्हां जी निमाज़ बि क़बूल आहे। कलमे में हुजूर जे ज़िंदा हुजण खे मञो त पोइ रोज़ा बि क़बूल आहिनि। कलमे में मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान खे मञो त पोइ हा, न त मूंखे ज़रूरत ई कान्हे अहिड़े निमाज़ जी, रोज़े जी, अज़मतुनि जी। उलमा फरमाईंदा हिकिड़ो माण्हू सॼी ज़िंदगी करोड़ दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह पढ़े, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, पर हिकिड़ो दफ़ो बि मोहम्मद रसूलुल्लाह न चवे। सभु आलिम इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ हो, कट्टो काफ़िर आहे, मुसलमान आहे ई कोन्हे। मुसलमान आहे ई उहो जेके अल्लाह जी तौहीद जो बि इक़रार करे, मुस्तफ़ा जे रिसालत जो बि इक़रार करे। अल्लाह ताला पाण असांखे गिचे में रसो विझी हुजूर जी गुलामी ॾिनी, केॾांहुं वञूं? मुला चवंदा छॾियो रसूल खे, केॾांहुं छॾियूं? कलमे में अल्लाह जो नालो पहिरें में, ॿिए कलमे में अल्लाह जो नालो, बांग में अल्लाह जो नालो, तकबीर में अल्लाह जो नालो, निमाज़ में अल्लाह जो नालो। कीअं? हर मुसलमान निमाज़ पढ़ंदो आहे। नंढड़े में नंढड़ी निमाज़ कहिड़ी आहे? फजर जी आहे। असर कोन्हे? असर में 8 रकातूं, सुनत नथा पढ़ो, आणी मर्दी आहे 8 रकात। सुनत गैर मौके तां माण्हू पढ़नि ई कोन था घणा। वाह वाह, अल्लाह जे कामिलनि वले शहादत। बाबा फरीदुद्दीन गंज शकर रहमतुल्लाह अलैह पंहिंजी ज़िंदगी में 25 सालनि ताईं करे निमाज़ जमायत सां कोन चई करे असर जूं सुनतूं कोन छॾियूं। अल्लाह जा कामिल वले असां खां फर्ज़ पूरा कोन थियनि। त फजर जी निमाज़ नंढड़े में नंढड़ी निमाज़ आहे, उन में अल्लाह ताला हुजूर साईं जो केतिरो दफ़ो ज़िक्र थो कराए। बांग जी त हाणे थी वई हिकिड़ो दफ़ो ज़िक्र, बांग में घणा दफ़ा? 4 दफ़ा, 2 दफ़ा तकबीर में, 2 दफ़ा, 4 दफ़ा ज़िक्र थियो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदा हुजण। हाणे वरी निमाज़ शुरू कई। कुरान में सूरह मोहम्मद बि आहे, पर इहो केरु पढ़े न पढ़े, हाफ़िज़ वञी पढ़नि, आम माण्हू खे वीचारा पढ़नि हमेशह इज़ा जा इना तना तबो ते ताईं कुल वाला, उन खे वॾी सूरत जी ख़बर आहे। भला हू न पढ़नि, कुरान शरीफ़ में आहिनि मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार, सूरह फतह में। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह, सूरह अहज़ाब जे अंदर। वमा मुहम्मदुन इल्ला रसूलुन क़द खलत मिन क़ब्ल रसूल, 25 पारे में मुख़्तलिफ़ जाइन ते आहे। पर केरु इहे न बि पढ़े, न बि पढ़े, अल्लाह फरमाईंदो इन सभिनीनि खां मुंहिंजे मुस्तफ़ा जी अज़मतुनि जो इक़रार ऐं निमाज़ में कराईंदुसि। अल्लाह साईं कीअं कराईंदे? अल्लाह फरमाईंदो जॾहिं निमाज़ पढ़ी अतहियात में वेहंदा न, 6 दफ़ा रसूलुल्लाह जो नालो हुन खां वठराईंदुसि। कीअं? अतहियात पढ़ंदो, पहिरीं अतहियातु लिल्लाहि वस्सलावातु वतय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबी, हिकिड़ो दफ़ो थियो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह, अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि स्वालिहीन, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, 2 दफ़ा। हाँ वरी दुरूद इब्राहिमी, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद, 2 दफ़ा। कमा सल्लैता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद, अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद, 4 दफ़ा। रुगो दुरूद इब्राहिम में 2 दफ़ा, हू 6 दफ़ा। सुन्नत में भी 6 दफ़ा, फर्ज़ में भी 6 दफ़ा, 6 × 6 12, 12 × 4 16, फजर जो बिन अज़ान में 2 दफ़ा, तकबीर में 2 दफ़ा, सुन्नत में 6 दफ़ा, फर्ज़ में 6 दफ़ा। रुगो हिकिड़ी नंढड़े में नंढड़ी निमाज़ में बि मजबूरन बि हुनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत ऐं हुजूर साईं खे ख़िताब करे हुजूर साईं ते दुरूद पाक पढ़ी कम अज़ कम हुनखे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते 16 दफ़ा नालो पढ़ंदो त निमाज़ मुकमल थी, निमाज़ ई कान्हे मुकमल थी, जेको अल्लाह तबारक व तआला कहिड़ो करे। उन खां पोइ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेराज ते जॾहिं विया हुआ, मुस्लिम शरीफ़ में हदीस आहे त नबी साईं जिन मेराज ते किथां विया? मके पाक खां बैतुल मुक़द्दस, जिते हींअर जंग पियो हले, बैतुल मुक़द्दस खां का मथे हलिया विया। हाणे अल्लाह साईं डायरेक्ट उते ई घुराया, आसमान उते ई दरवाज़ो, या न हेॾो पंधु करायो हितां घुराई? सबब छा? बैतुल मुक़द्दस में अक्सर नबियनि जूं क़बरूं उते आहिनि, बैतुल मुक़द्दस जे पासे में। मके पाक मदीने तैयबा में सिर्फ़ु हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मके पाक जे बारे में अचे त हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम, के चवंदा हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम, इन्हनि 2 जूं क़बरूं आहिनि, बाक़ी ॿियनि जूं कोन आहिनि। अक्सर नबियनि जूं क़बरूं किथे आहिनि? अक्सर नबियनि जूं क़बरूं फ़लस्तीन में आहिनि, ऐं दुनिया में नबियनि जी सरज़मीन फ़लस्तीन खे चयो वेंदो आहे। नबियनि जी ज़मीन सरज़मीन शाम खे चयो वेंदो आहे। त शाम जो हिस्सो हो फ़लस्तीन, उन फ़लस्तीन में उन बैतुल मुक़द्दस में अल्लाह तबारक व तआला नबियनि खे घुरायो। हुजूर आया त केतिरा नबी? 1,24,000 कमो बेश नबी, सभु जा सभु सिफ़ूं ॿधो वेठा। हुजूर आया, हुजूर उनजी इमामत कई, निमाज़ पढ़ायूं। हाणे ॿुधायो, मुअल निमाज़ पढ़ंदा न या जीअरा निमाज़ पढ़ंदा? सभिनी ज़िंदनि निमाज़ पढ़ी न, सफ़ूं ॿधी निमाज़ पढ़ी। या रुगो नऊज़ बिल्ला चवणु न घुरिजे, माफ़ी नबियनि जी अज़मत खां माफ़ी थो घुरां, त अल्लाह साईं जा मलाइका रुगो लाश रखी त कोन विया, नबियनि जा लाश लाइन सां रखी विया ऐं हुजूर साईं इमाम थी ज़िंदा थियो, बाक़ी ॿिया सभु लाश पिया आहिनि, ईअं त कोन थियो न।
बाक़ाइदा नमाज़ पढ़ी हूंदव न। नमाज़ जे लाइ क़याम फ़र्ज़ आहे। छा नबी बीठा कोन हूंदा? जंहिंखे बग़ैर क़याम जे नमाज़ थिए ई कान थी। मौलवियुनि खां पुछो। नमाज़ में रुकू फ़र्ज़ आहिनि। छा नबीअ हुज़ूर जे पुठियां नमाज़ पढ़ी रुकू कोन कयो हूंदो? नमाज़ में सजदा फ़र्ज़ आहिनि। छा उन्हनि सजदो कोन कयो हूंदो? नमाज़ में तरतीब फ़र्ज़ आहे। नमाज़ में क़ाइदे आख़िरी फ़र्ज़ आहे। इहे सभु नबियनि कया न। माना नबी सिर्फ़ ज़िंदा कोन्हनि, बल्कि जिस्म खे हेठि मथे करणु, रुकू में वञणु, सभु कुझु करे सघनि था। मूं अहले हदीस जे कंहिं किताब में पढ़ियो त हा ज़िंदा आहिनि पर क़ब्र में पिया आहिनि। आंगुर बि चोरे कोन था सघनि, अखि बि खोले कोन था सघनि, कंद बि हटाए कोन था सघनि, रुगो जिस्म ज़िंदा अथनि। उन्हनि मुल्हनि खां पुछो अदा अदा चवण बि जाइज़ कोन्हे, पर आऊं थो चवां। उन्हनि खां पुछो मुला तव्हां चओ था नबी कुझु कोन करे, पोइ नबी साईं जे पुठियां जेका नमाज़ पढ़ियूं उन में बीठा क़याम कयूं, रुकू कयूं, सजदा कयूं या कोन कयूं? या हुज़ूर जी नमाज़ जिस्मानी पंहिंजी रूहानी, ईअं कीअं थींदो? सभिनि जी नमाज़ रूहानी पेश इमाम जिस्मानी हुजे मुक़्तदी, इहा थी कोन थी सघे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठियां सभिनि नमाज़ पढ़ी। अच्छा ॿी ॻाल्हि, नमाज़ उहो पढ़ंदो जंहिंखे विज़ू हूंदो। बग़ैर विज़ू जे नमाज़ थींदी? त कंहिं नबी खे 10,000 साल थिया वफ़ात करे वियो, कंहिंखे 8,000 थिया, 5,000 साल थिया, सभु नबी उथी हुज़ूर जे पुठियां नमाज़। छा बग़ैर विज़ू जे नमाज़ पढ़ियो? विज़ू कयूं त कोन हुयूं न। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे जिस्म खे त सलामत रखियो, पर उनजो वुज़ू बि सलामत हो। जंहिं नबीअ जो वुज़ू 10,000 साल हले, अड़े तूं या उनखे किथे पुॼंदासीं? अच्छा नमाज़ लाइ कपिड़ा ज़रूरी न? उघाड़े नमाज़ थींदी कोन थींदी? उघाड़ो नमाज़ कोन थींदी? कपिड़ा पाइण फ़र्ज़ आहे, ओघड़ ढकण फ़र्ज़ आहे। त नबीअनि नमाज़ पढ़ी हूंदी, कफ़न सां पढ़ी हूंदो। माना नबीअनि जा जिस्म त सलामत आहिनि, पर उनजा कफ़न बि सलामत आहिनि। इहे त हुआ हुज़ूर जा मुक़्तदी। मुक़्तदी 1,24,000 कमो बेश नबी सभु जा सभु क़ब्रुनि मां उथी पंहिंजे कफ़न सां गॾु हुज़ूर जे पुठियां मुकमिल नमाज़ पढ़ियूं। जॾहिं मुक़्तदिन जो इहो हाल आहे त इमाम जो कहिड़ो हाल हूंदो? इहे त मुक़्तदी आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जा। उन्हनि सभिनि जो, आदम जो इमाम हुज़ूर जी ज़ात, इब्राहिम जो इमाम हुज़ूर जी ज़ात, ईसा जो इमाम हुज़ूर जी ज़ात। पोइ जॾहिं मुक़्तदी ज़िंदा आहिनि त इमाम क्यों न ज़िंदा छो हूंदो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदा आहिनि। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। आला हज़रत फरमान शाह साईं खां पुछो त शाह साईं तूं छा थो चईं? शाह साईं फरमान माणक मिट संदो मुंहिंजो ऊंदाईअ में सोझरो। हुज़ूर हमेशह सोझरा आहिनि सॼी ज़िंदगी काइनात लाइ। शाह साईं नबी साईं जन खां 1200 साल पोइ आयो आहे, 1100 साल 1200 साल पोइ आयो। 1200 साल खां बाद में चयो मुंहिंजो सजण सदाई सोझरो। इन त गुज़ारे वियो, ख़त्म थी वियो, मरी वियो, बसि न। हुज़ूर खे नूर मञो त ज़िंदा मञो त माणक मिट सदो मुंहिंजो ऊंदाई में सोझरो। हशर वेल हिसाब में छॾे न वेंदुमि, सारियो सद कंदो मुंहिंजो कोयारल खेच दणी। अल्हम्दुलिल्लाह असां ज़िंदा नबी ते कलमो पढ़ियो आहे। मुर्दो हूंदो त उहे कादियाननि जो कूड़ो दावेदार नबी जेको मिर्ज़ा ग़ुलाम मोहम्मद थी सघे थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदा आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदा आहिनि। असां नबी ते कलमो पढ़ूं था। आख़िरी अर्ज़ु करियां, मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां नमाज़ पढ़ंदा आहियूं। जेके नमाज़ पढ़ंदा आहिनि उन्हनि खे सवाल आयो त नमाज़ में अतहियात में अस्सलामु अलैका इहो नबी पढ़ंदा आहियूं, दुरूद इब्राहिमी पढ़ंदा आहियूं। जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि थी वई नमाज़ में अलहम्द हिकिड़ो दफ़ो, कुल वला हिकिड़ो दफ़ो, सलाह त 2 दफ़ा चओ, अस्सलामु अलैका इहो नबी थी वियो, ज़रूरत कहिड़ी वरी दुरूद इब्राहिम? दुरूद इब्राहिम अलॻि हुआ। अल्लाह ताला दुरूद इब्राहिम अता फरमायो। ख़ुदा खे ख़बर हुई त कुझु अहिड़ा माण्हू हूंदा जेके मुस्तफ़ा जे ज़िंदा हुजण ते एतिराज़ कंदा, हुज़ूर खे या पुकारण ते एतिराज़ कंदा। तंहिंजे करे अतहियात जो हर लफ़्ज़ अल्फ खां वठी अब्दुहू रसूल जे हू ताईं सॼी जेको बि अतहियात इहो पढ़णु वाजिबु आहे। इन में हिकिड़ो अखर बि रहिजी वियो त नमाज़ वापसि पढ़णी पवंदी। पर दुरूद इब्राहिमी रहिजी वियो, नमाज़ थी वई, वापसि मोटाइण जी ज़रूरत न आहे। अतहियात में हिकिड़ो लफ़्ज़ रहिजी वियो, नमाज़ मोटाइणी पवंदी। दुरूद इब्राहिमी रहिजी वियो, नमाज़ थी वेंदी, मोटाइण जी ज़रूरत कोन्हे। छो? हू बि नबी ते दुरूद, हू बि नबी ते दुरूद। छो? सबब इहो आहे त अस्सलामु अलैका अय्युहन नबी में हुज़ूर खे ज़िंदा सम्झी या सां पुकारे पियो वञे। ऐं दुरूद इब्राहिमी आम आहे। ख़ुदा फरमायो दुरूद इब्राहिम ते एतिराज़ कोन्हे, एतिराज़ या नबी ते। तंहिंजे करे आऊं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको या वारो लफ़्ज़ उहो हुनखे वाजिब तो करार ॾेई छॾियां ऐं ज़िंदा वारो लफ़्ज़ लाज़िम तो करार ॾियां। इन खां सवाइ मुंहिंजी नमाज़ कोन थींदी। अल्लाह ताला शला असांखे हुज़ूर जो अदब नसीब फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह, सब जो सुभान अल्लाह।